नाज़रीन, मटियारी में क़ौमी शहराह हंधा हंधा उखड़ी वियो, जे करे हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे अब्दुल गफूर मलाह। मटियारी नेशनल हाईवे तबाह, ट्रांसपोर्ट ऐं मुसाफ़िरनि लाइ मौत जो सबबु बणियल नेशनल हाईवे रोड इंतहाई खस्ता हालत जो शिकार। रोड हंधा हंधा टुटल ऐं खॾा हुअण सबबु केतिरियूं ई इंसानी जानियूं ज़ाया थियण लॻियूं। हर रोज़ रोड हादसा महमूल बणियल, मुसाफ़िर तोड़े ट्रांसपोर्टर्स शदीद मुश्किलातुनि जो शिकार। रोड ख़राब हुजण करे केतिराई मरीज़ पंहिंजी क़ीमती जानियूं विञाए वेठा। सिंध हुकूमत जे लखें रुपयनि जो वफ़ाक टैक्स अदा करण बावजूदु रोड तइमीर न थी सघियो। मुसाफ़िर, ड्राइवर ऐं ॿिया मुतासिर माण्हू सख़्त परेशान। उन हवाले सां ड्राइवर मुसाफ़िर आवाज़ न्यूज़ सां पंहिंजा वीचार हिन रीति वंडीनि था। हालत वाकई हिते डेली तक़रीबन मुंहिंजे अंदाज़नि में त 20 खां 30 हादसा थियनि पिया, जेके हिन हालत जी टैक्स असां खां फुल वठनि पिया। ऐं रोड जी हालत जेकी आहे तव्हां बि ॾिसी सघो था, असां बि ॾिसूं था, रोज़ असांजो अचणु वञणु आहे। मटियारी खां वठी ख़ैबर ताईं जेका रोड जी खस्ता हालत आहे, जंहिंमें असांजा काफ़ी वीचारा माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि, के हादसा थिया आहिनि। सो इन हवाले सां तमामु तकलीफ़ आहे। असां पुरज़ोर अपील कयूं था उन्हनि जे अथॉरिटीज़ खे जल्द खां जल्द इन रोड जी मरम्मत कराई वञे त जेके इंसानी जानियूं ज़ाया थी रहियूं आहिनि उहे बची सघनि। मरीज़ माण्हू असीं आहियूं, रोज़ मुंहिंजी डायलिसिस ते वञूं था हैदराबाद, हिते रोज़ हादसा पिया थियनि। उहे ॾिसी ॾिसी असां त हींअर पंहिंजी ज़िंदगी सां जहिड़ो हथु खणी वेही रहिया आहियूं। तो रोड का तो जो है ना यही मसला है सर, रोड तो ख़राब है। रोड तो हम चाहते हैं कि सही हो, क्योंकि फिर हमारी बचत है गाड़ी की, टायरों का। हुकूमत को हम ये कहना चाहते हैं कि जो टैक्स लेते हैं वो हलाल जगह पे लाएं, यानी कि रोड पे लगाएं, क्योंकि हमारे को अपने पैसे का फ़ायदा मिल सके। ये हालत आहे रोड जी, ॾिसो था गाॾियुनि जा टायर साइड दरवाज़ा खड़की था वञनि। छा कयूं, ठाहिण ई नथा रोड टैक्स वधाए छॾिया आहिनि। हुकूमत खे चऊं था, असांजो मुतालबो आहे रोड ठहे, हिते रोडनि जा हादसा था थियनि डेली। असां बि परेशान आहियूं, वाम गाॾियूं ज़ाहिरी ॻाल्हि आहे बीहनि था, पर वरी स्लो था थियनि, पैसेंजर परेशान, लेट था पहुचो तव्हां। लखें रुपया रोज़ टैक्स ॾियण बावजूदु रोड जो इहो हाल आहे। फौरी तौर ते हुकूमत पाकिस्तान इन नेशनल हाईवे रोड खे मुकमिल करे अवाम खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे ऐं अवाम जूं ज़िंदगियूं बचायूं वञनि ऐं जेके सफ़री सहूलियतूं आहिनि उन्हनि खे बहितर बणायो वञे। कैमरामैन असदुल्ला मेमण सां गॾु अब्दुल गफूर मलाह, आवाज़ TV न्यूज़।